ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 6 नवंबर 2024। अॼु मिठे मिठे बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार ताकी तव्हांजी पढ़ाई सोर्स ऑफ इनकम आहे। हिन पढ़ाई सां 21 जन्मनि जे लाइ कमाई जो प्रबंध थी वेंदो। प्रश्न आहे, मुक्ति धाम में वञणु कमाई आहे या घाटो आहे? उत्तर आहे, भक्तनि जे लाइ इहे बि कमाई आहे। श्री अधकल्प सां शांती शांती मांगदा आहिनि, परंतु महिनत खां पोइ बि शांती न मिलंदी आहे। हाणे बाप द्वारा शांती मिलंदी आहे न, अर्थात मुक्ति धाम में वेंदा आहिनि त इहे बि अधकल्प जी महिनत जो फल थियो। इन करे इनखे बि कमाई चईंदासीं, घाटो न। तव्हां ॿारनि खे जीवन मुक्ति में वञण जो पुरुषार्थ कंदा आहियो। तव्हांजी बुद्धि में हाणे सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी नचे थी। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि खे रूहानी बाप इहे त सम्झायो आहे कि रूह ई सभु कुझु कंदी सम्झदी आहे। हिन समय तव्हां ॿारनि खे रूहानी दुनिया में बाप वठी वेंदा आहिनि। उनखे चइबो आहे रूहानी दैवी दुनिया। हिन समय असांखे बाबा रूहानी दुनिया में वठी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे रूहानी दैवी दुनिया। इनखे चइबो आहे जिस्मानी दुनिया। परम धाम आहे रूहानी दैवी दुनिया। इहा आहे जिस्मानी दुनिया, मनुष्यनि जी दुनिया। ॿार सम्झंदा आहिनि दैवी दुनिया हुई, उहा दैवी मनुष्य जी पवित्र दुनिया हुई। हाणे मनुष्य अपवित्र आहिनि, इन करे उन देवताउनि जो गायन पूजन कंदा आहिनि। ये स्मृति आहे कि बरोबर पहिरियों झाड़ में हिकु ई धर्म हूंदो। विराट रूप में झाड़ ते बि सम्झाइणो आहे। इहे झाड़ जो बीज रूप मथे आहे। विराट रूप में असांखे झाड़ ते बि सम्झाइणो आहे कि कीअं झाड़ में इहे अलॻि अलॻि धर्म वृद्धि के पाईंदा आहिनि। हिन झाड़ जो बीज रूप मथे आहे। झाड़ जो बीज बाप आहे, पोइ जहिड़ो बीज ओड़ो फल, अर्थात पत्ता निकिरंदा आहिनि। इहे बि वंडर लॻंदो आहे, केतिरी नंढी चीज केतिरो फल ॾींदी आहे, केतिरा उन्हनि जा रूप बदिलंदा आहिनि। इन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो इनखे कोई न ॼाणंदो आहे। इनखे चइबो आहे कल्प वृक्ष। इन जो बसि गीता में ई वर्णन आहे। जॾहिं सभु ॼाणंदा आहिनि कि गीता ई नंबर 1 धर्म आहे, धर्म जो शास्त्र आहे। शास्त्र बि नंबरवार हूंदा आहिनि। कीअं नंबरवार धर्मनि जी स्थापना थींदी आहे, इहे बि सिर्फ़ु असां ई सम्झंदा आहियूं। ॿियो कोई में बि इहे ज्ञान न हूंदो आहे। तव्हांजी बुद्धि में आहे पहिरियों कंहिं धर्म जो झाड़ हूंदो आहे, पोइ हुन में ॿिया धर्मनि जी वृद्धि कीअं थींदी आहे। इनखे चइबो आहे विराट नाटक। ॿारनि जी बुद्धि में सॼो झाड़ आहे। झाड़ जी उत्पत्ति कीअं थींदी आहे, मुख्य ॻाल्हि आहे हीअ। देवी देवताउनि जो झाड़ हाणे न आहे ऐं सभु टालियूं आहिनि। बाक़ी आदि सनातन देवी देवता धर्म जो फाउंडेशन न आहे। इहे बि गायन आहे। हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि, बाक़ी ॿिया सभु धर्म विनाश थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो केतिरो नंढो दैवी झाड़ हूंदो, पोइ ॿिया सभु एतिरा धर्म हूंदा ई न। बसि असांजो ई नंढो झाड़ हूंदो, ॿिया सभु मथे हूंदा। झाड़ पहिरियों नंढो हूंदो आहे, पोइ वॾो थींदो आहे। वधंदे हाणे केतिरो वॾो थी वियो आहे न। हाणे झाड़ वधंदे ॾिसो केॾो वॾो थी वियो आहे। हाणे इन्हनि जी आयु पूरी थींदी आहे। इन्हनि खे बनियन ट्री जो मिसाल बि इन्हनि सां बनियन ट्री जो मिसाल बि ॾाढो सम्झाईंदा आहिनि। इहे बि गीता जो ज्ञान आहे जो बाप संग जे सम्मुख वेही ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां राजाउनि जो राजा ठहींदा आहियो। इहे बि गीता जो ज्ञान आहे त बाबा असांखे पंहिंजे कल्प वृक्ष जी यादि ॾियाराइनि था। त इहे बि गीता जो ज्ञान आहे जो बाप बि तव्हांजे सम्मुख वेही ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां राजाउनि जो बि राजा ठही वेंदा आहियो। पोइ भक्ति मार्ग में इहे गीता शास्त्र ठहींदा आहिनि। पोइ भक्ति में गीता शास्त्र आदि ठहींदा। इहा अनादि ड्रामो ठहियलु आहे, पोइ बि ईअं ई थींदो। पोइ जो धर्म स्थापना
स्थापन हूंदा उन्हनि जो पंहिंजो शास्त्र हूंदो। जो सिख धर्म जो पंहिंजो शास्त्र, क्रिश्चन ऐं बौद्धिन जो पंहिंजो शास्त्र आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी नचे थी, बुद्धि ज्ञान डांस कंदी आहे न। तव्हां सॼे झाड़ खे ॼाणे विया आहियो, कीअं कीअं धर्म ईंदा आहिनि, कीअं वृद्धि खे पाईंदा आहिनि, पोइ पंहिंजो हिकु धर्म स्थापना थींदो, बाक़ी सभु खलास थी वेंदा। ज्ञान सूर्य प्रगटिया, हाणे बिल्कुलु अंधियारो आहे न। केतिरा ढेर मनुष्य आहिनि, पोइ इहे एतिरा सभु हूंदा ई न। हिन लक्ष्मी नारायण जे राज्य में इहे हूंदा ई न। हिकु ई धर्म स्थापना थियणो ई आहे। इहे नॉलेज बाप अची करे ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿार कमाई जे लाइ केतिरी नॉलेज अची करे पढ़ंदा आहियो न। बाप टीचर ईंदा आहिनि त अधु कलाक तव्हांजी कमाई जो प्रबंध थी वेंदो आहे। तव्हां ॾाढो धनवान ठही वेंदा आहियो न। अधु कलाक असांखे कमाइण जी टेंशन न थींदी। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां पढ़ूं था, हीअ अविनाशी ज्ञान रत्ननि जी पढ़ाई आहे। भक्ति खे अविनाशी ज्ञान रतन न चईंदासीं। भक्ति में मनुष्य जो कुझु पढ़ंदो आहे उन सां घाटो ई थींदो आहे, रतन न ठहींदो आहे न। भक्ति सां जो कुझु पढ़ंदो आहे उन सां घाटो ई ठहींदो आहे, रतन न ठहींदो आहे। ऐं हाणे इहा आहे अविनाशी ज्ञान रत्ननि जी पढ़ाई। ज्ञान रत्ननि जो सागर हिकु बाप खे ई चइबो आहे। बाक़ी उहा आहे भक्ति। उन में कोई एम ऑब्जेक्ट न हूंदी आहे, कमाई न आहे। कमाई जे लाइ त स्कूल में पढ़ंदा आहिनि, पोइ भक्ति करण लाइ गुरू वटि वेंदा आहिनि। कोई जवानी में गुरू कंदा आहिनि, कोई बुढ़ापे में गुरू कंदा आहिनि, कोई नंढेपन में ई संन्यास वठी वठंदा आहिनि। कुंभ जे मेले में केतिरा ढेर ईंदा आहिनि। सत्युग में त इहो कुझु बि न हूंदो। तव्हां ॿारनि जी स्मृति में सभु ॻाल्हियूं अची वियूं आहिनि। रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे तव्हां ॼाणे विया आहियो न। उन्हनि त कल्प जी आयु ई वॾी चई छॾी आहे। ईश्वर सर्वव्यापी चई छॾियो आहे न। कल्प जी आयु वॾी करे छॾी अथनि। ईश्वर खे सर्वव्यापी चई छॾियो अथनि। ज्ञान जो पतो न आहे। बाप अची करे अज्ञान नींद सां सुजाग कंदा आहिनि। हाणे तव्हांखे ज्ञान जी धारणा थींदी वेंदी आहे, बैटरी भरिजंदी वेंदी आहे। ज्ञान जी धारणा थींदी वेंदी आहे, असांजी आत्मा में बैटरी भरिजंदी वेंदी आहे। ज्ञान सां कमाई आहे, भक्ति सां घाटो आहे। टाइम ते जॾहिं घाटे जो समय पूरो थींदो आहे त पोइ बाप कमाई कराइण ईंदा आहिनि। मुक्ति में वञणो उहो बि कमाई आहे। शांती त सभु मांगदा रहंदा आहिनि। शांती रेवा चइण सां बुद्धि बाप तरफ़ हली वेंदी आहे, है न। शांती त सभई मांगदा आहिनि। शांती रेवा चइण सां बुद्धि बाप तरफ़ हली वेंदी आहे। चईंदा आहिनि विश्व में शांती हुजे, परंतु उहो कीअं हूंदी इहे कंहिंखे बि पतो न आहे। शांती रेवा चइण सां बुद्धि बाप तरफ़ हली वेंदी आहे। चईंदा आहिनि विश्व में शांती खपे, परंतु उहो कीअं हूंदी कंहिंखे पतो न आहे। शांती राम सुखदाम अलॻि हूंदो आहे, इहे बि न ॼाणंदा आहिनि। जो पहिरियों नंबर आहे उन्हनि खे कुझु पतो न हुयो। हाणे तव्हां में सॼी नॉलेज आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन कर्म क्षेत्र ते कर्म जो पार्ट वॼाइण आया आहियूं। काथां खां आया आहियूं? ब्रह्मलोक खां। असां हिन सृष्टि ते पार्ट वॼाइण आया आहियूं। निराकारी दुनिया सां हिन साकारी दुनिया में पार्ट वॼाइण आया आहियूं। असां आत्मायूं ॿी जॻह जी रहण वारियूं। हिते इहे 5 तत्वनि जो शरीर रहंदो आहे। शरीर आहे तॾहिं त असां ॻाल्हाए सघंदा आहियूं। असां चैतन्य पाठधारी आहियूं। हाणे त ईअं न चईंदा की हिन ड्रामा जे आदि मध्य अंत खे असां न ॼाणंदा आहियूं। अॻियां न ॼाणंदा हुआसीं। पंहिंजे बाप खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे स्वरूप खे यथार्थ रीति न ॼाणंदा हुआसीं।
हाणे ॼाणंदा आहियो न असां कीअं आत्माऊं पाठ वॼाईंदी आयूं आहिनि। सभिनि खे स्मृति आई आहे न, पहिरियों स्मृति न हुई। तव्हां ॼाणंदा आहियो सचो बाप ही सच ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां असां सचखंड जा मालिक ठही वेंदा आहियूं। सच जे मथां बि सुखमनी में आहे, सत्य चइबो आहे सचखंड खे। देवताउनि में सभु सच ई ॻाल्हाईंदा हूंदा आहिनि, सच सिखाइण वारो बाप ई आहे। उन्हनि जी महिमा ॾिसो केतिरी आहे, ॻाई हुई महिमा तव्हांखे कम में ईंदी आहे। शिव बाबा जी महिमा कंदा आहिनि, उहो ई ॼाणजे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। सच बाप ॿुधाईंदा आहिनि त तव्हां ॿार सचा ठही वेंदा आहियो। सचो बाप जॾहिं असांखे पूरी सच ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त असां सभु सचा थी वेंदा आहियूं। त बाबा असांखे चवनि था असां सभु सचा थी वेंदा आहियूं। भारत सचखंड हुयो, सचखंड बि ठही वेंदो आहे। नंबर 1 उचती उच तीर्थ बि इहो भारत आहे। छोकी सर्व जो सदगति करण वारो बाबा भारत में ई ईंदा आहिनि। हिकु धर्म जी स्थापना थींदी आहे, बाक़ी सभिनि जो विनाश, बाक़ी सभी धर्मनि जी विनाश थी वेंदो आहे। बाप न सम्झायो आहे सूक्ष्म वतन में कुझु बि न आहे, कुझु आहे ई न। इहे सभु साक्षात्कार थींदो आहे। भक्ति मार्ग में बि साक्षात्कार थींदो आहे। साक्षात्कार न हूंदो त एतिरा मंदिर आदि कीअं ठहींदा। पूजा छो थींदी आहे, साक्षात्कार कंदा आहिनि, फील कंदा आहिनि। इहे चैतन्य हुयो। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में जो मंदिर आदि ठाहींदा आहिनि, जो तव्हांखे ॿुधाए, जो तव्हां ॿुधो आहे ॾिठो आहे, उहो सभु रिपीट थिए। एतिरा मंदिर आदि कीअं ठहींदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि साक्षात भक्ति मार्ग में साक्षात्कार थींदो। साक्षात्कार न थिए त एतिरा मंदिर आदि कीअं ठहींदा, पूजा छो थींदी। साक्षात्कार कंदा आहिनि, फील कंदा आहिनि, इहे चैतन्य हुया। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में जो कुझु मंदिर आदि ठाहींदा आहिनि, जो तव्हां ॿुधो ॾिठो आहे, उहो सभु रिपीट थींदो। चक्र फिरंदो रहंदो आहे। ज्ञान ऐं भक्ति जो खेल ठहियलु आहे न। हमेशह चईंदा आहिनि ज्ञान भक्ति वैराग्य, परंतु डिटेल कुझु न ॼाणंदा आहिनि, है न। बाप वेही सम्झाईंदा आहिनि ज्ञान मतिलबु ॾींहुं, भक्ति मतिलबु राति, वैराग्य आहे राति जो, वैराग्य आहे राति जो, पोइ ॾींहुं थींदो आहे। भक्ति में दुख आहे, इन करे वैराग्य थी वेंदो आहे। सुख सां वैराग्य न चईंदासीं। सन्यासी आदि दुख जी सन्यास आदि बि दुख जे कारण वठंदा आहिनि। सम्झंदा आहिनि पवित्रता में सुख आहे, इन करे स्त्री खे त्याग ॾींदा आहिनि। छो जी शक्ति न हूंदी आहे न। अॼुकल्ह त धनवान बि ठही विया आहिनि, छो जी संपत्ति बिगर त सुख मिली न सघे। माया वार करे जंगल सां पोइ शहर में वठी ईंदी आहे। विवेकानंद ऐं रामकृष्ण बि 2 वॾा सन्यासी थी करे विया। सन्यास जी ताक़त रामकृष्ण में बि हुई, बाक़ी भक्ति खे सम्झाइण करणु उहो विवेक जो हुयो। सन्यास जी ताक़त रामकृष्ण में हुई, भक्ति जो सम्झाइण करणु उहो विवेकानंद में हुयो। ॿिन्हिनि जी पुस्तकियूं बि आहिनि न। पुस्तक जॾहिं लिखंदा आहिनि त एकाग्रता थी वेही लिखंदा आहिनि। रामकृष्ण जॾहिं पंहिंजी बायोग्राफी वेही लिखंदो हुयो त शिष्य खे बि चईं तूं वञी करे परे वे। हुयो ॾाढो तिखो कड़ो सन्यासी, नाम बि ॾाढो आहे। बाप ईअं न चईंदा आहिनि कि स्त्री खे मां चओ, बाबा ईअं न चईंदा आहिनि स्त्री खे मां चओ। बाप त चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। आत्मायूं त सभु भाउ आहिनि न। सन्यासियुनि जी बि ॻाल्हि अलॻि आहे। उन्हनि स्त्रियुनि खे मां सम्झो, मां जी वेही बड़ाई कई। इहो ज्ञान जो रास्तो आहे। वैराग्य जी ॻाल्हि अलॻि आहे। ज्ञान में अची करे स्त्री खे मां सम्झो, वैराग्य में आया त स्त्री खे मां सम्झी वरितो।
माता अक्षर में क्रिमिनल आए न हूंदी आहे न, लेकिन बाबा तो चईंदा आहिनि हिते सभिनि खे आत्मा सम्झो। भेण में बि क्रिमिनल दृष्टि वञी सघंदी आहे, माता में कॾहिं ख़राबु ख़्याल न ईंदा आहिनि। बाप जी बच्ची में बि क्रिमिनल दृष्टि वञी सघंदी आहे, मां में कॾहिं न वेंदी। पर अॼुकल्ह त घोर कलयुगी दुनिया अची वई आहे न, त हिते त कोई संबंध शुद्ध न आहे। सन्यासी स्त्री खे मां सम्झण लॻी आहे। उन्हनि जे लाइ ईअं न चईंदा कि दुनिया कीअं हलंदी, पैदाइश कीअं थींदी, उहो त हिक खे वैराग्य आयो मां चई ॾिनई। उन्हनि जी महिमा ॾिसो केतिरी आहे। हिते भाउ भेण चइण सां बि ॾाॾनि जी दृष्टि वेंदी आहे। हिते भाउ भेण चइण सां बि ॾाॾनि जी दृष्टि वेंदी आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि सभु आत्मा भाउ सम्झो। ये ज्ञान जी ॻाल्हि आहे न, ये ज्ञान जी ॻाल्हि आहे। उहा आहे हिक जी ॻाल्हि। हिते त प्रजापिता ब्रह्मा जी संतान ढेर भाउ भेण आहिनि। बाप वेही ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। इहे बि त शास्त्र आदि पढ़ियो आहे न। उहा धर्म ई अलॻि आहे, निवृत्ति मार्ग जो आहे, सिर्फ़ु पुरुषनि जे लाइ आहे। उहा धर्म ई अलॻि आहे, निवृत्ति मार्ग जो धर्म सिर्फ़ु पुरुषनि जे लाइ आहे, संन्यास धर्म। उहा हद जो वैराग्य, तव्हांजो त सॼी बेहद जी पुराणी दुनिया सां वैराग्य आहे। संगम ते ई बाप अची करे बेहद जी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। हाणे हिन पुराणी दुनिया सां वैराग्य करिणो आहे। हीअ ॾाढी पतित छीछी दुनिया आहे। हिते शरीर पावन ठही न सघे। आत्मा खे नयो शरीर सत्युग में ई मिली सघंदो। भले हिते आत्मा पवित्र ठहींदी आहे, परंतु शरीर पोइ बि अपवित्र ई रहंदो। जबकि कर्मातीत अवस्था थी सोने में खाद पईंदी आहे त जेवर बि खाद वारो ठही वेंदो आहे। खाद निकिरी वञे त जेवर बि सचो ठही वेंदो। इन लक्ष्मी नारायण जी आत्मा और शरीर ॿई सतो प्रधान हुया। तव्हांजी आत्मा और शरीर ॿई तमो प्रधान आहिनि। आत्मा कामचिता ते वेही करे कारी थी वेंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि पोइ बि अची करे सांवरे खां गोरो मां ठाहींदो आहे। इहे ज्ञान जी सॼी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी पाणी आदि जी हिते ॻाल्हि न आहे। सभु कामचिता ते वेही आत्मायूं पतित थी वियूं आहिनि। हिन करे राखी ॿधवाइबी आहे कि पावन ठहिण जी प्रतिज्ञा करो। बाप चईंदा आहिनि असां आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। मां आत्माउनि जो बाप आहियां जेके तव्हां यादि कंदा आया आहियो। बाप आया आहिनि असांखे सुखधाम में वठी वञण लाइ। बाबा अचो, मां आत्माउनि जो बाप आहियां जेके तव्हां यादि कंदा आहियो। बाबा आया आहिनि, बाबा अचो असांखे सुखधाम में वठी हलो, असांजा दुख हरो। कलयुग में हूंदा आहिनि अपार दुख। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां कामचिता ते वेही कारा थी आहियो। हाणे मां आयो आहियां कामचिता सां उतारे तव्हांखे ज्ञान चिता ते विहारण लाइ। हाणे पवित्र ठही स्वर्ग में हलणो आहे। बाप खे यादि करिणो आहे। बाप कशिश कंदा आहिनि न। बाबा वटि युगल ईंदा आहिनि। हिक खे कशिश थींदी आहे, ॿिए खे न। पुरुष फट चई ॾींदो आहे असां हिन अंतिम जन्म में पवित्र रहंदासीं, कामचिता ते न चढ़ंदासीं। ईअं न कि निश्चय थी वियो। निश्चय अगरि थिए त बेहद जे बाप खे पत्र लिखंदा, कनेक्शन में रहंदा। ॿुधो आहे पवित्र रहंदा आहिनि, पंहिंजे धंधे आदि में मस्तु रहंदा आहिनि। बाप जी यादि ई किथे आहे? बाप जी यादि ई किथे आहे? अहिड़े बाप खे त ॾाढो यादि करिणो खपे। मतिलबु कोई ॿार पवित्रता सुठी मञंदा आहिनि, लेकिन अहिड़ा कोई हूंदो ॿार जो बाबा ते निश्चय न आहे लेकिन पवित्रता ते निश्चय आहे। स्त्री पुरुष जो आपस में केतिरो प्यार हूंदो आहे। पति खे केतिरो प्यार कंदी आहे न स्त्री जो पति में जास्ती प्यार हूंदो आहे। पति जो कंहिं कोई में हूंदो आहे।
बेहद जी बाप खे त सभिनि खां जास्ती यादि करणो खपे। गायन बि आहे न, प्यार करो चाहे ठुकरायूं, असां हथु कॾहिं न छॾंदासीं। ईअं न हिते अची करे रहणो आहे, उहो त पोइ संन्यास थी वियो। घर बार छॾे हिते अची करे रहो। तव्हांखे त चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहो। ये प्रवृत्ति मार्ग वारनि जे लाइ आहे। लेकिन अगरि कंहिंखे रहणो पए थो कुमार या कुमारी खे, त उहो हुनजी सर्कमस्टेंसिस अनुसार हूंदो। इहे पहिरियों त भट्टी ठही जंहिंसां एतिरा तयार थी निकिरिया, उन्हनि जी ॾाढी सुठो वृतांत आहे। जो बाप जो ठही करे अंदरि यज्ञ में रही करे रूहानी सर्विस न कंदा आहिनि, उहो वञी करे दास दासियूं ठहींदा आहिनि। मतिलबु जो बाबा जे ज्ञान में सेंटर ते रही करे अगरि सर्विस न कंदा त दास दासी ठहींदा। पोइ पिछाड़ी में नंबरवार पुरुषार्थ अनुसार ताज बि मिलंदो। उन्हनि जो बि घरानो हूंदो आहे न, प्रजा में न अची सघंदा आहिनि। कई ॿाहिरां जा आया अंदर वारा न ठही सघंदा आहिनि। कोई ॿाहिरां जो अचे अंदर वारो न ठही सघंदो आहे। मतिलबु ॾिसो, हर हिक जी जीअं महाराजा महारानी जी उन्हनि जी ख़ुदि जी हिकु बिरादरी, मतिलबु हिकु तरीक़े सां उन्हनि जो ख़ुदि जो घरानो हूंदो, पोइ प्रजा जो, पोइ दास दासियुनि जो। त बाबा चवनि था कि जो दास दासी ठहींदियूं पई, उहो पिछाड़ी में उन्हनि खे बि ताज मिलंदो। उन्हनि जो बि घरानो हूंदो आहे। जीअं हिते आहे जो माण्हू कमु कंदा आहिनि घर जो वर्कर्स, उन्हनि जी अलॻि कॉलोनी हूंदी आहे, अलॻि जाति ऐं अलॻि सभु कुझु हूंदो आहे। त ईअं बाबा चवनि था कोई ॿाहिरां जो आहे अंदर वारो न ठही सघंदो। मतिलबु राजधानी जो, उन्हनि जे परिवार जो। वल्लभाचारी ॿाहिरां वारनि खे कॾहिं अंदरि अचनि न ॾींदा आहिनि। इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। ज्ञान आहे सेकेंड जो। पोइ बाप जो ज्ञान जो सागर, बाप खे ज्ञान जो सागर छो चईंदा आहिनि? सम्झाईंदा ई रहंदा आहिनि, पिछाड़ी ताईं सम्झाईंदा ई रहंदा। जॾहिं राजधानी स्थापना थी वेंदी, तव्हां कर्मातीत अवस्था खे पाए वठंदव, पोइ ज्ञान पूरो थी वेंदो, पोइ मथे हली वेंदासीं। बाबा चवनि था कि सेकेंड जी ॻाल्हि आहे, परंतु पोइ बि सम्झाइणो पवंदो आहे न। हद जे बाप सां हद जो वरसो, बेहद जे बाप सां विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। तव्हां सुखधाम में वेंदव त बाक़ी सभु शांतिधाम में हली वेंदा आहिनि। हुते त आहे ई सुख ई सुख। इहे त ख़ातिरी आहे न। बाप आया आहिनि, असां नई दुनिया जा मालिक ठहूं था राजयोग जी पढ़ाई सां। बाप आया आहिनि असांखे नई दुनिया जा मालिक ठाहिण लाइ। कीअं? राजयोग जी पढ़ाई करे। अच्छा, मीठी मीठी सिखियल ॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना ज़िला मुख्य सार, हिन पतित चीची दुनिया सां बेहद जो वैराग्य रखी आत्मा खे पावन ठाहिण जो पूरो पुरुषार्थ करणो। हिकु बाप जी ही कशिश में रहणो। ॿियो आहे ज्ञान जी धारणा सां पंहिंजी बैटरी भरणी आहे। ज्ञान रतन सां स्वयं खे धनवान ठाहींदा वञो। हाणे कमाई जो समय आहे, इन करे घाटे सां बचंदा वञो, है न, घाटे सां बचंदा वञो। ज्ञान रत्न सां स्वयं खे धनवान ठाहिणो आहे। हाणे कमाई जो समय आहे, इन करे घाटे सां बचंदा वञो। वरदाना ज्ञान रत्न खे धारण करे व्यर्थ खे समाप्त करण वारा होली हंस ठहो। होली हंस जी ॿ विशेषता हूंदी आहे। हिकु त ज्ञान रत्न चुकणु, ॿियो निर्णय शक्ति द्वारा दूध ऐं पाणी खे अलॻि करणु।
दूध ऐं पाणी जो अर्थ समृद्ध ऐं व्यर्थ जो निर्णय आहे। व्यर्थ खे पाणी जे समान चईंदा आहियूं, समृद्ध खे दूध जे समान चईंदा आहियूं। त व्यर्थ खे समाप्त करणु अर्थात होली हंस ठहिणु। हर समय बुद्धि में ज्ञान रतन हलंदो रहे, मनन हलंदो रहे त असां रत्ननि सां भरपूर थी वेंदासीं। स्लोगन आहे सदा पंहिंजे जीवन श्रेष्ठ पोजीशन में स्थित रहो। सदा पंहिंजे श्रेष्ठ जीवन में श्रेष्ठ पोजीशन में स्थित रहो त ऑपोजिशन खे समाप्त करण वारा विजयी आत्मा थी वेंदा। श्रेष्ठ जीवन जी पोजीशन में स्थित रहो त ऑपोजिशन खे समाप्त करण वारी विजयी आत्मा ठही वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।